सब्सक्राइब करियो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD इस्लामिक ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन ते क्लिक करियो। सलाम रमज़ान रमज़ान रमज़ान, सलाम रमज़ान रमज़ान रमज़ान। जेॾो तुंहिंजो ना बाझ पे ओॾियाई मङा, रिय थंभिए रिय थूणिए, तूं छपर तूं छां, कुॼाड़ो कुहां तोखे मालूम सबकी। नाज़रीन किराम, पाण रोज़ानो सहरीअ जो रमज़ान ऐं क़ुरान जे उनवान सां ही प्रोग्राम कंदा आहियूं, जंहिंमें क़ुरान करीम जे मुतअलिक़ नुज़ूल क़ुरान जे पस मंज़र में रमज़ान जे बरकतुनि ऐं रहमतुनि जूं ॻाल्हियूं कंदा आहियूं। असां पंहिंजे हिन प्रोग्राम में अॼु हिकु नओं अंदाज़ शुरू था कयूं, जेको यकीनन अव्हां सभिनी खे पसंदि ईंदो। हिन प्रोग्राम में असां सां गॾु सिंध जी हिकु नामवर हस्ती मौजूदु आहे, जिन जो पस मंज़र ॾाढो अज़ीम ऐं क़ाबिल रश्क आहे। शहीद इस्लाम, शहीद सिंध, हज़रत अल्लामा डॉक्टर ख़ालिद महमूद सूमरो रहमहुल्लाह रहमतन वासिया, उन्हनि जा पगदार ऐं मोबी फ़र्ज़ंद बिरादरन अल्लामा राशिद ख़ालिद महमूद सूमरो साहिब जन असां सां गॾु आहिनि, जेके असां सां पंहिंजे हिन प्रोग्राम रमज़ान ऐं क़ुरान जे मुतअलिक़ मुकालमे जे अंदाज़ में ॻाल्हियूं ओरींदा, असांजी रहनुमाई कंदा, असां सां पंहिंजे मुताले जो फैज़ वंडींदा। असां पंहिंजे मुअज़्ज़ज़ महिमान बिरादरन राशिद ख़ालिद महमूद सूमरो साहिब खे पंहिंजे प्रोग्राम में भलीकार चऊं था। महिरबानी। खेनि गुज़ारिश कंदासीं त उहे असांजे हिन प्रोग्राम खे में पंहिंजे नाज़रीन सां, पंहिंजे सामीन सां पंहिंजी मालूमात, पंहिंजो इल्मु ऐं पंहिंजो फैज़ वंडनि, त जीअं असां रमज़ान करीम जे हिन बाबरकत महीने जे रहमतुनि ऐं बरकतुनि खे वधीक माने सघूं ऐं परवरदिगार आलम जो वधीक कुर्ब हासिल करे सघूं। बिरादरम, अव्हां खे असां पंहिंजे हिन प्रोग्राम में भलीकार चऊं था। परवरदिगार आलम जेके आसमानी किताब नाज़िल फ़रमाया, क़ुरान हकीम उन्हनि सभिनी किताबनि जो जामियो आहे। तौरेत, ज़बूर, इंजील ऐं ॿिया सहीफ़ा जेके सोफ़ इब्राहिम व मूसा जे नाले सां चयो वियो आहे, उहे सभु क़ुरान करीम में मौजूदु आहिनि। क़ुरान करीम जे करे रमज़ान मुबारक खे मबरूक महीनो करे पेश कयो वियो आहे ऐं उनजो सबबु ॼाणायो वियो आहे त शहर रमज़ान अल्लज़ी उनज़िल फ़ीहिल क़ुरान हुदल लिन्नास व बय्यिनातिल लिल इला आख़िरी जेका आयत आहे। तव्हां असां सां इहा ॻाल्हि ओरींदव त रमज़ान में जेको क़ुरान हकीम नाज़िल थियो आहे, क़ुरान हकीम जी कहिड़ी अहिड़ी अज़मत आहे जेका असांजे हिन मौजूदा ज़माने में असांजी तुज़ रहनुमाई फ़रमाए। सभ खां पहिरियां त मां थोराए थो हा, अवां पंहिंजे अॼु जे हिन प्रोग्राम में मूंखे इनवाइट कयो ऐं ॾाढो अहम मौज़ू आहे। बदकिस्मती सां हिन वक़्तु असां दीन खां परे थींदा था वञूं ऐं असां माज़रत सां ही थोरा ॻरा लफ़्ज़ आहिनि, लेकिन हक़ीक़त आहे त मुहर्रम में, रबिउल अव्वल में ऐं रमज़ान में ॼण त हक़ीक़ी मुस्लमान ॾिखजूं था ऐं ॾिसजूं था। बाक़ी ॾींहंनि में ॼण त असांजो दीन सां को ताल्लुक़ कोन्हे। इहो वॾो अलमियो आहे, इहो तमामु वॾो अलमियो आहे। इल्मु हासिल कजे पींगे खां वठी करे क़बर ताईं, ऐं इल्म खां मुराद क़ुरानी इल्मु आहे, इल्म खां मुराद दीनी इल्मु आहे, इल्म खां मुराद सरकार दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जूं तालीमात आहिनि ऐं उन सां गॾोगॾु दुनियावी तालीमात, साइंस आहे, टेक्नोलॉजी आहे, डॉक्टरीएट जो कोर्स आहे, इंजीनियरिंग जो कोर्स आहे। ही इल्मु तव्हांखे स्कूल ऐं कॉलेज जो दुनिया जे अंदरि तरक़ी ॾींदो, लेकिन क़ुरान जो इल्मु तव्हांखे उख़रवी तौर ते तरक़ी ॾींदो, तव्हांजे ईमान खे मज़बूत कंदो। इन्हनि इस्तिलाहनि खे जेकॾहिं असां हिन पासे ते खणी अचूं त हिकिड़ा उलूम आहिनि जेके आफ़ाक़ी उलूम आहिनि, जेके असांखे मार्फत जो इल्मु, ऐं छाकाणि त मार्फत जो इल्मु तमामु वॾो अज़ीम ऐं अनमोल इल्मु आहे। ॿिया उलूम जेके असांजे ज़िंदगीअ में सहूलियत था पैदा कनि, उनखे असां असरी उलूम जे इस्तिलाह सां कयूं, छो त दीन ऐं दुनिया खे क़ुरान पाक त
रब्बना आतिना फिद दुनिया हसनतन व फिल आखिरत हसनतन जे संगम सां खणी थो हले पियो। त असरी उलूम में असां खोइजी विया आहियूं। मुंहिंजे ख़्याल में तव्हांजो इहो ई मक़सदु आहे त असरी उलूम में एतिरो खोइजी विया आहियूं जो असां खां दीनी उलूम पसपा थी विया आहिनि। भाउ अब्दुल मोमिन साहब, इल्मु इल्मु आहे, उहो इल्मु दीनी हुजे या दुनवी हुजे, असरी हुजे या बदकिस्मती सां बर सग़ीर मां जॾहिं अंग्रेज़ निकितो त उन असांजे इल्म खे बि ॿिनि हिसनि में तक़सीम कयो। अलीगढ़ यूनिवर्सिटी जो बि बुनियादु विधो वियो ऐं उन सां गॾोगॾु मदरसनि जो बि बुनियादु विझो वियो। अलीगढ़ यूनिवर्सिटी ऐं देवबंद मदरसे जे बुनियाद खां पहिरियां इहा तफ़रीक़ न हुई त इल्मु कहिड़ो इल्मु, सभु इल्म यकसां इल्म हा। जिते क़ुरान जो इल्मु हासिलु कयो वेंदो हो उते साइंस जो इल्मु हासिलु कयो वेंदो हो। लेकिन बाद में हिकिड़ी बदकिस्मती सां इहो सिलसिलो आयो। अचूं था पंहिंजे असल मौज़ू ते, रमज़ान ऐं क़ुरान जी। सभ खां पहिरियां रमज़ानुल मुबारक, साल में 12 महीना, मुहर्रम, सफ़र, रबीउल अव्वल, रबीउल सानी, जमादुल ऊला, जमादुल सानी, कमरी महीना, रजब, शाबान, वरी रमज़ान छॾे शव्वाल, ज़ीक़ात ऐं ज़िलहज। इन्हनि 12 महीननि मां 11 महीननि जा नाला अरब सगोरनि रखिया, लेकिन 12 महीननि में अकेलो महीनो रमज़ान जो आहे जंहिंजो नालो अल्लाह पाण रखियो आहे। इहा वॾी अज़मत हासिल आहे, वॾी अज़मत आहे। काइनात जी तख़लीक़ खां पहिरियां रब क़ुरान जी तिलावत फरमाई ऐं क़ुरान जी तिलावत में अल्लाह फरमायो शहरु रमज़ान अल्लज़ी उनज़िल फ़ीहिल क़ुरआन हुदन लिन्नास। ऐं ॿी ॻाल्हि त सिर्फ़ु क़ुरान मजीद रमज़ान में नाज़िल नाहे थियो, तमाम आसमानी किताब ऐं सहीफ़ा रमज़ान में नाज़िल थिया आहिनि। तौरात, ज़बूर, इंजील सभु रमज़ानुल मुबारक में, क़ुरान मजीद बि रमज़ानुल मुबारक में। क़ुरान मजीद कंप्लीट कोड ऑफ लाइफ आहे। ज़बरदस्त, इहो हिकिड़ो जामे जुमिलो आहे जंहिंमां असांखे उनजो सवली सिंधीअ में जेकॾहिं माना कयूं त माना इहा आहे त क़ुरान मजीद इंसान जे ज़िंदगी गुज़ारण जे लाइ गाइडेंस वारो बुक आहे। ॼमण खां मरण ताईं, ॼमण खां मरण ताईं। ख़ुशी कीअं आहे, तव्हांजी ग़मी कीअं हुजे, तव्हांजो उथणु, तव्हांजो वेहणु, तव्हांजी ज़िंदगी कीअं हुजे, क़ुरान थो ॿुधाए। सिर्फ़ु अल्लाह तबारक व तआला क़ुरान मजीद खे पढ़ण जे लाइ नाज़िल न कयो, सम्झण जे लाइ नाज़िल कयो। सिर्फ़ु सम्झण जे लाइ, वनुनज़्ज़िलु मिनल क़ुरआनि मा हुव शिफ़ाउ व रहमतुल लिल मुमिनीन। जाते क़ुरान तव्हांजे लाइ हिदायत जो बुक आहे, उते ई साॻियो क़ुरान हकीम तव्हांजे लाइ शफ़ाअत जो किताब बि आहे। अल्लाह तबारक व तआला इन क़ुरान में शफ़ाअत रखी आहे। रमज़ान ऐं क़ुरान जो वाह जो पाण में कॉम्बिनेशन आहे, वाह जो कॉम्बिनेशन आहे। उहो ईअं त क़ुरान पढ़ण सां बि बंदो अल्लाह जे वेझो थो थिए, रमज़ान जी इबादत सां बि बंदो अल्लाह जे वेझो थो थिए, ऐं ख़ासि करे रोज़े जी इबादत। रोज़े जी इबादत। ऐं अजीब ॻाल्हि, यानी अवां त माशाअल्लाह नालो ई अब्दुल मोमिन आहे। मोमिन 12 महीननि में 11 महीना रब खे ॻोल्हे थो। मोमिन 12 महीननि मां 11 महीना रब खे ॻोल्हे थो। रमज़ान में रब मोमिन खे ॻोल्हे थो। अच्छा, अजीब ॻाल्हि, 11 महीना बंदो दुआ थो घुरे, मौला महिरबानी कर, मौला महिरबानी कर, मौला महिरबानी कर। खोलियो हदीस मुबारक जे किताबनि खे, रमज़ान जो चंड बीहे थो सॼो महीनो ईद जे राति ताईं, मग़रिब जी अज़ान खां फजर जी अज़ान ताईं अल्लाह थो चए या तालिबल ख़ैर इक़बिल, या तालिबल ख़ैर इक़बिल व या बाग़ी शर इक़सिर। हदीस कुदसी जा अल्फाज़। हा, आहे को मां सिहत घुरण वारो, आहे को मां कर्ज़न मर्ज़न मुसीबतुनि मां जान छॾाइण वारो, अचो मूंखे सॼो त मां ॾियां। व या बाग़ी शर, ओ गुनाहगार बस कर न, केतिरी मुंहिंजी बग़ावत कंदे। केॾी हिकिड़ी प्यार जी पालूट आहे, पालूट आहे। यानी अल्लाह थो चवे बंदे खे बस कर न। ऐं सो बि उहो या बाग़ी शर जेको माना पंहिंजे बग़ावत जे हद ताईं नाफ़रमानीअ में अची चुको आहे, उनखे तूं निदा ॾे। पंहिंजाइप जो इहो एॾो वॾो अहसास। जी हा, ही आहे रमज़ान जी रहमत, ही आहे रमज़ान जी बरकत। रमज़ान जो महीनो जेकॾहिं मां हीअं चवां भाउ अब्दुल मोमिन त ही रमज़ान जो महीनो बोनस जो महीनो आहे। वाह, बोनस। सॼो साल तव्हां मज़दूरी कयो, साल जे आख़िर में गवर्नमेंट बोनस में हिकिड़ी पघार ॾींदी। जी बिल्कुलु, इदारो बोनस में पघार ॾींदो त अल्लाह सॼो साल तव्हां गुज़ारे था अचो, कारोबार जे करे, ॿारनि जे करे, ज़मीन जे करे,
जेका बि बीमारी जे किरत आहे करे, ज़िंदगीअ हा, जी। ज़िंदगी जे तव्हांजे मशग़लनि जे करे तव्हां 11 महीननि में जेकॾहिं कुर्ब हासिल न करे सघिया आहियो, बोनस अथव, अचो कुर्ब हासिल कयो। अल्लाहु अकबर। बोनस अथव, अचो जन्नत वठो। बोनस अथव, अचो गुनाह। सरकार दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी हिकिड़ी हदीस मुबारक मूंखे यादि आई। सजन फरमायो, मन साम रमज़ान ईमानन व इहतिसाबन गुफ़िर लहू मा तक़द्दम मिन ज़ंबे। सजन फरमायो त जेको रमज़ान में रोज़ा थो रखे ईमानन व इहतिसाबन, ईमान सां, ईमान सवलो माना मुस्लमान हुजे, इन में लफ़्ज़ जेको एहतिसाब जो आहे, असल एहतिसाब जो असुल एहतिसाब में तव्हां असांजी इहा रहनुमाई कयो त रमज़ान में असां पंहिंजो एहतिसाब कीअं शुरू कयूं। जी। हिकिड़ो एहतिसाब ज़ाती आहे, हिकिड़ो एहतिसाब पंहिंजे ख़ानदानी आहे, हिकिड़ो एहतिसाब मुतअल्लिक़ीन जो आहे, हिकिड़ो एहतिसाब क़ौमी आहे, हिकिड़ो एहतिसाब इज्तिमाई आहे, बैनुल अक़वामी सतह ते इंसानी एहतिसाब आहे। लफ़्ज़ एहतिसाब तमामु कमाल जो लफ़्ज़ आहे जंहिंमें इंसानी ज़िंदगीअ जा खोड़ सातरा पासा अची वेंदा। मां सवली सिंधीअ में जेकर हिन जी हीअं माना कयां त मां सम्झां थो मुनासिबु रहंदो। एहतिसाब जी माना इहा आहे त 11 महीननि में घर जे भातियुनि सां जेको ग़लति सलूक कयो थिए रमज़ान में न कर। लाजवाब। 11 महीननि में तुंहिंजी घरवारी बटालुनि ते गुज़ारो कयो आहे, तूं सॼी राति होटल ते वेही कढ़ायूं खाधियूं आहिनि, हाणे घरवारी जो वारो आहे, उनजी ख़िदमत कर, जेको असांजे समाज जो अलमियो आहे, मां अर्ज़ कयां उनखे चङो खाराए, चङो प्यार। 11 महीना पाड़ेसरनि सां ग़लति सलूक कयो अथई, हाणे बहितर सलूक कर। ऐं 11 महीना निमाज़ पढ़ी अथई, निमाज़ पढ़। 11 महीना सजदो न कयो अथई, सजदो ॾे। 11 महीना क़ुरान जी तिलावत न कई अथई, क़ुरान जी तिलावत कर। 11 महीना तूं माल जी ज़कात न ॾिनी आहे, माल जी ज़कात ॾे। 11 महीना तूं माण्हुनि सां, पंहिंजे वालिदैन सां, पंहिंजे घर जे भातियुनि सां, पंहिंजे मातहतनि सां, पंहिंजनि मुलाज़िमनि सां, पंहिंजे स्टाफ सां, तुंहिंजो अंदाज़े तकल्लुम, तुंहिंजी अंदाज़े ज़िंदगी हिकु मुलाज़िम ऐं बॉस वारी रही आहे, हाणे उन में थोरी तब्दीली आणे करे उन में थोरी भाइपी वारो अंदाज़ अपनाए। मन सामा रमज़ान ईमानन व एहतिसाबन, यानी पंहिंजो पाण खे यकसर तब्दील कर त मां ख़िदमत जो अंसर करे मां पंहिंजे रब जूं रहमतूं हासिल कयां, जंहिं ईमान सां ऐं एहतिसाब सां। ऐं रोज़ो, असां अॼुकल्ह रोज़े जी इस्तिलाह छा रखी आहे त सहरी करणी आहे ऐं उन खां पोइ मग़रिब ताईं बुखियो रहणो आहे, बसि इहो रोज़ो आहे। रोज़ो इहो न आहे। रोज़ो इहो आहे त तव्हांजे पेट खे बि रोज़ो, तव्हांजे ज़बान खे बि रोज़ो, गार न निकिरे, जिस्म जे हर हिकु उज़वे जे लाइ रोज़ो आहे। गंद न निकिरे तुंहिंजे ज़बान मां, तव्हांजे ज़बान मां ज़िक्र इलाही निकिरे, तव्हांजी सोच गंदी न हुजे, फ़िक्र इलाही हुजे, तव्हांजी नज़र गंदी न हुजे, तव्हांजी नज़र ठीक जॻह ते हुजे। मन साम रमज़ान ईमानन व एहतिसाबन गुफ़िर लहू मा तक़द्दम मिन ज़ंबे। मदीने जे मीर फरमायो, जेको ईमान सां ऐं एहतिसाब सां रोज़ा रखंदो, अल्लाह रमज़ान ख़त्म थियण खां पहिरियां इन जे गुनाहनि खे ईअं धोई छॾींदो ॼण अम्मा जे पेट मां हाणे ॼायो आहे। सुभान अल्लाह। अच्छा, ॿी हदीस शरीफ़ में ईंदो आहे त मन क़ाम रमज़ान ईमानन व इहतिसाबन गुफ़िर लहू मा तक़द्दम मिन ज़ंबे। हाणे मन क़ाम मां मुराद जेको आहे सो सलात तरावी आहे, जंहिं तरावियूं पढ़ियूं उहे बि ईमान ऐं एहतिसाब सां। असां मोटी ईंदासीं क़ुरान पाक जे मौज़ूअ ते त काम में जेको जी कैफ़ियत आहे, माण्हू तरावियुनि में बीठो, उन में क़ुरान पाक जी तिलावत थी, त उन क़ुरान पाक जी तिलावत में असां वटि जेको हीउ रिवायती सिलसिलो हले थो क़ुरान पाक जे सिर्फ़ु ख़तम ताईं पाण खे महदूद करणु, उन हवाले सां तव्हां असांजी रहनुमाई कयो ऐं तव्हांजे ज़हन में कहिड़ी अहिड़ी हिकमत अमली अचे थी जंहिंजे ज़रिए सां क़ुरान पाक जेको तिलावत थिए त उन जो मफ़हूम ऐं मतिलब बि ॿुधंदड़ सां वंडिजे, जंहिंमें हुनजो खे एहतिसाब करण जो हक़ीक़ी मौक़ो मिले। मां ॿ उन में ॻाल्हियूं अर्ज़ु कयां। पहिरीं शइ इहा आहे त मन क़ाम रमज़ान, साईं जन जो सरकार दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो रमज़ान में मामूल छा हो, साईं जन रमज़ान में छा कंदा हुआ, साईं जन रमज़ान कीअं गुज़ारींदा हुआ। असांजे रमज़ान जो मामूल छा आहे, ज़ोहर ताईं सुम्हंदासीं, निंड कंदासीं, ज़ोहर खां पोइ मग़रिब ताईं इफ़्तारी जूं तयारियूं, इफ़्तारी खां पोइ 11 दोस्त कलाक, उन खां पोइ वरी सहरी जूं तयारियूं। हालांकि सरकार दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे हिजरत जे ॿिए साल शाबान जी 2 तारीख़ सूमर जे ॾींहुं हुक्म आयो रमज़ान जो,
साईं जन 9 रमज़ान पंहिंजी ज़िंदगी में गुज़ारिया। जी बिल्कुलु। 9 रमज़ान, 9 रमज़ाननि मां 9 ई रमज़ान गर्मी जा रमज़ान आहे। मदीने जी गर्मी, जी गर्मी जा सख़्त गर्मी, पथरीली ज़मीन। उन जे बावजूद सरकार दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी सहरी 1 खारक या 2 खारकूं 1 पाणी जो गिलास, इहा सहरी आहे। मामूल छा आहे रमज़ान में? शद्द मईज़रहु व अयक़ज़ अहलहु व अहया अहलहु। साईं जन रमज़ान में कमर बस्ता थींदा हुआ, चेल सां संदरो ॿधंदा हुआ। जी कहिड़ा कम कंदा हुआ? शद्द मईज़रहु। साईं जन रमज़ान में मदीना मुनव्वर में ग़रीबनि खे, मिस्कीननि खे, मोहताजनि खे ॻोल्हींदा हुआ। ॻोल्हे साईं जन उन्हनि खे रोज़ो रखाईंदा बि हुआ, इफ़्तार बि कराईंदा हुआ। सुभान अल्लाह। व अयक़ज़ अहलहु, इहो रोज़े जो हिकिड़ो इज्तिमाई पहलू थी वियो, जंहिंमें माण्हुनि सां माण्हू कनेक्ट थिए थो। व अयक़ज़ अहलहु, व अयक़ज़ अहलहु, पंहिंजे कुटुंब खे जॻाए रखंदा। पाण त तरावियूं क़यामुल लैल, उन वक़्तु क़यामुल लैल हो। साईं जन पाण त सॼी तरावीह जो सिलसिलो अॻिते हली रहियो साईं जे बाद में हलियो। साईं जन जेको सॼी राति पाण त मुसले ते बीहंदा हुआ, पर पंहिंजे घर जे भातियुनि खे बि बीहारींदा हुआ, उन्हनि खे बि तलक़ीद कंदा हुआ त बीहो क़ुरान पाक जी तिलावत कयो। हिते हिकिड़ो ज़बरदस्त नुक़्तो थो अचे साम्हूं असांजे त रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे उसवे हसन जो इहो नुक़्तो आमतौर ते बयानु न कयो वेंदो आहे। उन नुक़्ते ते असां ॻाल्हाईंदासीं हिकिड़े वक़फ़े खां पोइ। उहो नुक़्तो इहो आहे त अयक़ज़ अहलहु, यानी पंहिंजे कुटुंब सां एतिरा रिलेटिव हूंदा हुआ जो उन्हनि खे बि वक़्तु त ॾींदा ई ॾींदा हुया, पर उन्हनि खे पाण सां गॾु उन इबादत में शरीक रखंदा। त इहो कुटुंब सां रवैये जो जेको असां वटि हिते असांजे समाज में फुक़दान आहे, पाण इन ते ॻाल्हाईंदासीं। वठूं था हिकिड़ो नंढड़ो ब्रेक। सलाम रमज़ान रमज़ान रमज़ान। सलाम रमज़ान रमज़ान रमज़ान। सलाम रमज़ान रमज़ान रमज़ान। जी नाज़रीन बिस्मिल्लाह। जी बिरादरम, त पाण ॻाल्हि पे कईसीं तव्हां हदीस शरीफ़ असां सां वरी त अयक़ज़ अहलहु, पाण सिर्फ़ु पंहिंजे सिर क़याम न फ़रमाईंदा बल्कि पंहिंजे कुटुंब खे बि तरग़ीब ॾींदा हुआ त क़याम कनि उहे। हाणे हिते सीरत तय्यबा जो हिकिड़ो अहम नुक़्तो जेको असांजे साम्हूं अचे पियो त पंहिंजो संदन रवैयो जेको कुटुंब सां हुयो। असां वटि कुटुंब सां रवैये में वालदेन जो या वॾनि भाइरनि जो इलाही फुक़दान आहे। माना ॿारनि में ऐं ख़ासि करे नियाणियुनि में ऐं घरवारीअ में ऐं मुड़ुस में इलाही सातरो हिकिड़ो गैप थो अचे, विथी थी अचे, ॼण हिक ॿिए खां परे परे था रहनि। त इन हवाले सां तव्हां असांखे सीरत तय्यबा जी रोशनीअ में रहनुमाई फ़रमायो। ॾिसो, सभ खां पहिरीं ॻाल्हि भाउ अब्दुल मोमिन साहिबु, असांजे मुआशिरे जे अंदरि खोड़ सारियूं शयूं उहे आहिनि जेकी इस्लामी फितरत खां हटी करे आहिनि। मिसाल ॾियां तव्हांखे, जेकॾहिं मां सिंधी मुआशिरे जो माण्हू पंहिंजी घरवारीअ सां बोरची खाने में गॾु बीही को कमकार कराईंदुसि त मूंखे ताना मिलंदा। घर जा भाती मूंखे तानो ॾींदा त ज़ाल जो ग़ुलाम आहे। असां घर जे अंदरि नौकरियाणी वठी आया आहियूं या शरीक हयात वठी आया आहियूं? इहा ज़बरदस्त ॻाल्हि पिया कयो तव्हां। सरकार दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे घर में घर वारनि सां गॾु घर जे कम में हथु वंडराईंदा हुआ। साईं जन घर जे औरतुनि सां गॾु घर जा कमकार कराईंदा हुआ। ऐं हिकिड़ी ॻाल्हि मूंखे ॾाढी ज़बरदस्त यादि आई, जेकॾहिं तव्हांखे इजाज़त हुजे त मां अर्ज़ु कयां। असांखे ख़ुशी थींदी, रहनुमाई थींदी। त सरकार दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकु दफ़े पंहिंजी प्यारी नियाणी अम्मा फातिमतु ज़हरा सां मिलण जे लाइ सदन जे घर विया। साईं जन ॾिठो त अम्मा फातिमतु ज़हरा चुल्ह ते वेठी आहे, बोरच खाने में आहे। साईं जन ॾिठो त अम्मा अटो थी ॻोहे। साईं जन फरमायो, पुट मां मोहम्मद करीम जी दिलि थी चए मां तोसां गॾु मानी पचरायां। अल्लाहु अकबर। मां तोसां गॾु मानी पचरायां। अम्मा फरमायो, साईं तव्हां? साईं जन फरमायो, जी मां। अम्मा फरमायो, न साईं महिरबानी कयो बाबा, न बाबा न। साईं जन फरमायो, न मुंहिंजी दिलि थी चए और ते कर। अम्मा खे जॾहिं अंदाज़ ॾिसो, अल्लाहु अकबर। साईं जन जॾहिं इसरार कयो, अम्मा जो इनकार हो, मदीने जे मीर जो इसरार हो, अम्मा था लॻी वठो साईं। छा त मंज़र हूंदो, छा त मंज़र हूंदो। साईं वठो पचायो मानी। साईं जन थाल वरितो, पेड़ो ठाहियो, मानी वेली ऐं सरकार दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन तंदूर में पाण मानी हई।
सुभान अल्लाह। साईं जन मानी हणी कब्र में अंदरि तशरीफ़ फरमा थी विया, गपल टाइम गुज़रियो, अम्मा कब्र में न पई अचे। साईं जन आवाज़ ॾिनो, पुट ख़ैर त आहे? अल्लाह अकबर। के महिमान था अचनि, का मानी घणी पचाइणी आहे, देरि कई अथई। अम्मा फरमायो साईं मानियूं कुल ॿ पचाइणियूं हो, जेका मूंखे पचाइणी उहा पची वई, जेका तव्हां मानी तनूर में हणी विया आहियो उहा नथी पचे। अल्लाह अकबर। सरकार दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुस्कुरायो। सजल फरमायो फातिमा अंदर अच, इहा मानी न पचंदी। बाबा मानी न पचंदी, तनूर में लॻल आहे, न पचंदी। सजल फरमायो हा न पचंदी। बाबा छो? सजल फरमायो त पुट जंहिं अटे ते मोहम्मद अरबी जा हथ लॻनि उन अटे ते बाहि काॾो असर कंदी। हे सरकार दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मोहब्बत जो इज़हार आहे पंहिंजे घर जे भातिन सां। त असांजे मुआशरे में इहो फ़ुक़दान आहे त असां फैमिलीअ खे, घर जे भातिन खे टाइम नथा ॾियूं, जंहिंजे करे मुआशरे जे अंदरि इहे सभु शयूं। तव्हां जेका साजर ॻाल्हि फरमाई त असां वटि जेको दीन खां दूरीअ जो बाइस आहे, उन जे नतीजे में असांजा रवैया ईअं पिया थियनि। छा हिते इन ॻाल्हि खे असां फोकस करे सघूं था त असांजा दीनी मुबलिग जेके आहिनि पंहिंजे तक़रीरुनि में, ख़ासि करे छो त दीनी मुबलिगनि जी अप्रोच अवाम सां सिधी सही तक़रीरुनि जे मार्फत थी थिए, उहे इन्हनि पासनि खे, इन्हनि रुखनि खे बयानु छाजे करे नथा कनि? तव्हां माशाअल्लाह हिकिड़ा अवामी रहनुमा बि आहियो, त आख़िरी सतह ताईं मतिलबु ॻोठनि जे आख़िरी छेड़े ताईं बि वञो था, त उन में मुबलिगनि जे इन रुख खे असां कीअं ॾिसूं? मां नथो सम्झां त मुबलिग पंहिंजी ज़िमेदारी पूरी नथो करे। मां सम्झां थो त चूंकि मुंहिंजो इन फील्ड सां ताल्लुक़ु आहे, रोज़ानो अवामी प्रोग्राम दीनी हवाले सां बि मुनक़िद थियनि था, मां उन में वञा थो। मां कोशिशि कई अथमि त अवामी इशूज़ खे फोकस कयां। तव्हां पंहिंजे सिर कयो था, पर तव्हांखे छाकाणि त मौक़ो हाणे मिलियो आहे ऐं असांजा जेके इज्तिमाही तौर ते ॿिया मशहूर मुबलिगीन आहिनि, मां इहा ॻाल्हि इन करे थो फोकस कयां छाकाणि त तव्हां पंहिंजे जमात जा क़ाइद आहियो, त उन्हनि खे मुतवजह कंदा। मुआशरे जे अंदरि इन हवाले सां अवेयरनेस जी ज़रूरत आहे तमामु, ख़ासि तौर ते हिन वक़्तु ॿिनि शयुनि जी तमामु घणी मुआशरे जे अंदरि ज़रूरत आहे जंहिंखे अवेयर करण जी ज़रूरत आहे। हिकु, वालिदैन जी इज़त। अॼुकल्ह मुआशरे जे अंदरि नौजवान पंहिंजे अबे अम्मा खे शायदि पंहिंजी ज़िंदगी जो फुज़ूल अंसर थो सम्झे, माज़रत सां वॾो अलमियो आहे, ऐं वॾो अलमियो आहे। अबे अम्मा सां उनजो रवैयो कंहिं दुश्मन खां बि बदतर आहे। इहो हिकु वॾो अलमियो आहे। जेका ज़्यादती थिए पई मुआशरे जे अंदरि, इन ते क़ुरान मजीद जो वाज़े अहकामात आहिनि, वला तक़ुल लहुमा उफ़्फ़ियूं वला तनहरहुमा। इन ते हिकिड़ो अलॻि डिबेट आहे, अलॻि मौज़ू आहे, असां हिन खे समेटियूं पंहिंजे इन तौर ते इन ते ॻाल्हाए सघिजे थो, हिकु मुस्तक़िल प्रोग्राम कजे। ॿियो मुआशरे जे अंदरि जंहिं ॻाल्हि जी अवेयरनेस पैदा करण जी ज़रूरत आहे, उहा आहे न्याणीअ जा हक़। तमामु औरत जो मक़ाम, तमामु हसास ॻाल्हि, तमामु हसास, औरत जो मक़ाम ऐं न्याणी जा हक़। अॼु जे ज़माने में न्याणीअ खे या त टकनि ते विकियो थो वञे, या घर में इन जे करे विहारी थी वञे त मतां हिसो ॾियणो पवे मिल्कियत में। हालांकि सरकार दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त जंहिंखे न्याणी ॼाई ऐं न्याणी ॼमण खां पोइ उन न्याणी सां 3 सलूक कया। हिकु, बहितरीन तालीम ॾियारी। ॿियो, बहितरीन परवरिश कई। टियों, चङे घर में परणायो। बहितर परवरिश, बहितर तालीम ऐं चङे घर में परणायो। बहितर इंतखाब रिश्ते जो, इंतखाब रिश्ते जो। अॼुकल्ह रिश्ते जो धीउ खे ख़बर ई कोन्हे, पोयां रिश्तो तइ थो थी वञे, ज़बरदस्ती जूं शादियूं थियनि थियूं। मां सम्झां थो त उहे वालिदैन जेका पंहिंजनि नियाणियुनि खे ज़बरदस्ती था परणाइनि, क़यामत जे ॾींहुं अलाह जे अज़ाब खां न बची सघंदा। मां वटि इन खां वधीक ॿिया सख़्तु लफ़्ज़ कोन्हनि जेका मां अर्ज़ु करे सघां त नियाणियुनि जीअं पुट जे रिश्ते जे लाइ पुट जी मर्ज़ी पुछणु ज़रूरी आहे, ईअं ई न्याणी जे रिश्ते जे लाइ न्याणी जी मर्ज़ी पुछणु ज़रूरी आहे। न्याणी खां पुछो, ज़बरदस्ती न्याणी जे मथां को अहिड़ो घर मुसलत न कयो जिते पूरी ज़िंदगी न्याणी जी ज़िंदगी अज़ाब हुजे। इन्हनि ॿिनि शयुनि जी अवेयरनेस पैदा करण जी ज़रूरत आहे, ख़ासि तौर ते मज़हबी तबिके खे, उलमा खे, उहे इन फील्ड में कमु कनि ऐं इन फील्ड में उहे माण्हुनि खे इन्हनि शयुनि खां रोशनास कराइनि। ॿियो, पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो जेको पंहिंजे कुटुंब सां रवैयो रहियो आहे, उन में पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी जेका सिफ़त रहमतुल लिल आलमीन आहे, असां उन जे ॿियनि सुन्नतुनि खे फोकस कयूं था।
उन्हनि जी सिफ़त रहमतुल आलमीन, जंहिंमें रवैया बि अची था वञनि, जंहिंमें इज्तमाहियत बि अची थी वञे, जंहिंमें सियासत बि अची थी वञे, मामलात अक़ाइद सभु क़िस्म जूं तरबियतूं अची थियूं वञनि। त उन में जेको ख़ासि करे जेको नियाणियुनि सां सलूक आहे, मिसाल पाण सफ़र तां वापसि ईंदा हुआ त सभ खां पहिरियों कोशिशि कंदा त साइण सैयद फ़ातिमा ज़ोहरा रज़ी अल्लाह अन्हा जे घर तशरीफ़ फरमा थींदा, अचण सां उन्हनि जी पेशानी चुमंदा, ऐं जॾहिं सफ़र ते उसंदा तॾहिं बि उन्हनि जे घर में। त इहो फ़ुक़दान असां वटि जेको हींअर पैदा थियो आहे, उनखे रहमतुल आलमीन जे सिफ़त जे पस मंज़र में असां, छो त ॻाल्हि हली आहे त पंहिंजो ऐकद अहलहू, पंहिंजे कुटुंब सां गॾु इबादत में मसरूफ़ थींदा, त कुटुंब सां उन्हनि जो जेको रवैयो बहितर रहियो आहे, यकीनन तव्हांजे हिन ॻाल्हि जे पहुचण खां पोइ असांजा पंहिंजो क़ौम जा सभु फ़र्द पंहिंजे कुटुंब सां रवैयो रखंदा ऐं उन्हनि सां गॾिजी इबादत कंदा, माहौल जोड़ींदा। त उन में इन्हनि रवैयनि खे बहितर बनाइण जे लाइ असांखे कहिड़ा उपाउ वठणु घुरिजनि? असांखे सभ खां पहिरियां ॾिसो, जेकॾहिं असां मुस्लमान आहियूं ऐं अल्हम्दुलिल्लाह आहियूं, अल्हम्दुलिल्लाह असांखे फ़ख़ुरु आहे, असां आशिक़ रसूल आहियूं, फ़ख़ुरु आहे असांखे। त दुनिया जे अंदरि जेको जंहिंसां इश्क कंदो आहे, उहो उनखे कॉपी कंदो आहे, उनखे फॉलो कंदो आहे, उनजी हर अदा खे अपनाइण जी कोशिश हर कंदो आहे, अदा खे अपनाइण जी कोशिश कंदो आहे। इश्क जो तक़ाज़ो बि इहो आहे। त पोइ माशूक जे रंग में रंगजी वञे, माशूक जे रंग में रंगजी वञे। पोइ जेकॾहिं असांखे हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां इश्क आहे ऐं ज़िंदगीअ में उन इश्क जी झलक कोन्हे, त कहिड़े क़िस्म जो इश्क बुसो थी पवंदो इश्क, हा, दावा बुसी थी पवंदी। इन जे करे इन ज़िंदगी जे अंदरि मुआशिरे जे माण्हुनि सां, घर जे भातियुनि सां, वालिदैन सां, घरवारी सां, औलाद सां रवैयनि में बहितरी जे लाइ असांखे सरकार दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़िंदगी जो मुतालो करणो पवंदो। त हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांखे कहिड़ो रस्तो, कहिड़ो दग ॾिनो, जेको दग उतां मिलियो आहे उन दग ते हलूं, ज़िंदगी बि ख़ूबसूरत थींदी, गुज़ारे करे अॻिते हलंदासीं त उखरवी ज़िंदगी बि ख़ूबसूरत थींदी। त दीन जे मामलनि में पंहिंजी ज़िंदगीअ खे उन दीन जे ट्रैक ते खणी अचणु, उन में असांखे जेको नक़द फ़ाइदो हासिलु थिए थो, उन में सभ खां पहिरीं ॻाल्हि आहे पुरसुकून ज़िंदगी। उन में माण्हू ज़हनी इंतिशार जो शिकार नथो थिए, उन में माण्हू अहसास कमतरीअ जो शिकार नथो थिए, जेकॾहिं सरंदीअ वारो आहे त अहसास बरतरीअ जो शिकार नथो थिए। इन्हनि सभिनी ॻाल्हियुनि में जेको पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो ख़ैरुल उमूर औसातुहा, त मामलात बहितरीन उहे आहिनि जंहिंमें जेके विचथरा हुजनि। त असांजी सोसाइटी हींअर अनबैलेंस थी वई आहे, माना जेको शख़्स हेठें तबिके में आहे उहो मथे थो निहारे, जेके मथे तबिके में आहिनि उहे अञा मथे था निहारनि, पोइ इन जो नतीजो इहो थो निकिरे त माण्हू अनबैलेंस थी थो वञे। उन जे हवाले सां असांखे सरकार दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन वसीयत फरमाई त ज़िंदगीअ में कॾहिं बि पाण खां मथे माण्हू खे न तकिजो, पाण खां हेठें खे तकिजो। जॾहिं हेठें खे तकींदव ज़िंदगी सुकून में गुज़रंदी। शानदार फार्मूलो आहे, छा त शानदार फार्मूलो। मथे खे न तकिजो, हेठें खे तकिजो। जॾहिं हेठें खे तकींदव ज़िंदगी तव्हांजी आसान गुज़रे। ॿी ॻाल्हि त अॼु बेसुकूनी छो आहे? इन जे करे जो पंहिंजे अंदरि बर्दाश्त जो मादो ख़तमु थी वियो आहे। अब्दुल मोमिन वॾी गाॾी ते थो घुमे, मां मोटरसाइकिल ते छो थो घुमां? भई इहा रब जी देन आहे, अलाह जी मर्ज़ी आहे जेके जेतिरो ॾे। पर जेकॾहिं तोखे इहा तरक़ी हासिल करणी आहे त तो वटि अलाह तबारक व ताला मौक़ियो ॾिनो आहे, अक़ल सलीम आहे, जवानी आहे, हथ आहिनि, मौक़िया आहिनि। बजाए इन जो हथ ते रखी करे कंहिंजी ज़िंदगीअ खे कुरे दें, महिनत कर तोखे बि मक़ाम मिलंदो, महिनत कर तोखे बि तरक़ी मिलंदी। महिनत करण सां तरक़ी मिलंदी। घर वेठे वात में को गिरह कोन विझंदो, गिरह जे लाइ अटो ॻोहिणो पवंदो, चुल्हो चाढ़णो पवंदो, हलचल करणी पवंदी। उन खां सवाइ इहे शयूं मुमकिन कोन्हनि। रमज़ान मुबारक जे हवाले सां पाण जेका अर्ज़ु कयोसीं त सरकार दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो रमज़ान में मामूल छा हो त शद्द मैज़रहु व अयक़ज़ अहलहु व अहया अहलहु। साईं जन ग़रीबनि खे ॻोल्हींदा हुआ, मिस्किननि खे ॻोल्हींदा हुआ, उन्हनि जी ख़िदमत कंदा हुआ। ऐं साईं जन पाण त इबादत कंदा हुआ, पंहिंजे घर जे भातियुनि खे बि इबादत जे लाइ उथारींदा हुआ। उहा अहया अहलहु, साईं जन पाण त ग़रीबनि जी ख़िदमत कंदा हुआ, पर घर जे भातियुनि खे बि तलक़ीन कंदा हुआ त ग़रीबनि जी रमज़ान में ख़िदमत कयो। बल्कि पंहिंजो वंड जेको हूंदो आहे उहो बि ॾींदा हुआ त तव्हां हिन वंड मां जेकॾहिं नाहे त उन्हनि खे मिस्कीननि ऐं ग़रीबनि खे ॾेई। न, इहा हिकिड़ो इम्तियाज़ अथव।
सरकार दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो इहो इम्तियाज़ आहे त हुज़ूर जे दर तां कॾहिं बि सवाली ख़ाली न मोटियो। इन मां जेको असां वटि हिकिड़ो दर्स जो नुक़्तो पियो अचे त पाण अहया अलहू जे बुनियाद ते पंहिंजे घर वारनि खे जी बि इन अंदाज़ सां तरबियत कंदा ऐं उन अंदाज़ सां तरबियत ते पाण थोरो ॻाल्हाईंदासीं। वठूं था हिकिड़ो नंढड़ो ब्रेक। Salam Ramazan, Ramazan, Ramazan. Salam Ramazan, Ramazan, Ramazan. Salam Ramazan, Ramazan, Ramazan. जी नाज़रीन, जी बिरादरम, त तव्हां फरमायो त सीरत जो हिकिड़ो इहो ॾाढो अहम नुक़्तो आहे त व अहया अहलहू, पंहिंजे कुटुंब खे बि नवाज़ींदा हुआ, उभारींदा हुआ त तव्हां माण्हुनि जी मदद कयो। उन सां गॾु पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन रमज़ानुल मुबारक में जेके रमज़ान जूं बरकतूं ऐं रमज़ान जे में रोज़े जे हिकमत जा जेके तिबी फ़ाइदा आहिनि, समाजी फ़ाइदा आहिनि, मुआशरती फ़ाइदा आहिनि ऐं माशी फ़ाइदा बि आहिनि, त उन हवाले सां तव्हां असांजी दीनी रहनुमाई फरमाईंदा। सो रमज़ानुल मुबारक, असां रमज़ान जी माना कुझु तब्दील करे छॾी आहे। असां वटि रमज़ान जी माना इहा आहे त बहितरीनु क़िस्म जी इफ़्तारी हुजे, 100 क़िस्म जा ताम हुजनि। असां वटि रमज़ान जी माना इहा आहे त ज़बरदस्त क़िस्म जी सहरी हुजे, कोई इनकार माना तकल्लुफ़ात में उलझी कोई माना असां तकल्लुफ़ात में असां रमज़ान जो सम्झो त रमज़ान आहे ई सहरी इफ़्तारी जे लाइ। हालांकि रमज़ान सहरी ऐं इफ़्तारी जे लाइ न आहे, सहरी 10 मिंट, इफ़्तारी 10 मिनट, बाक़ी जेके 24 कलाक तरबियत जे लाइ आहे। रमज़ान तरबियत जे लाइ ॾाढो अहम नुक़्तो आहे जी। रमज़ान तरबियत जे लाइ आहे। रमज़ान मेडिकल पॉइंट ऑफ व्यू खां तव्हांखे इन जे करे बुखियो रखियो थो वञे। रमज़ान इन जे लाइ न आहे पोइ जेकॾहिं सहरी ऐं इफ़्तारी ते 100 ताम खाइणा त पोइ फास्टिंग जी ज़रूरत कहिड़ी हुई। तिबी हवाले सां फास्टिंग इन जे करे कराई वई त तव्हांजी सिहत बहितर थिए, तव्हांजे सिहत जे अंदरि जेका घणी रिसाइक्लिंग थिए, तव्हांजे सिहत ते जेका मुज़र असरात आहिनि उहे ख़तमु थियनि। रमज़ान ऐं ज़हरियात जेके 11 महीननि में भरिजी विया आहिनि। जी, हिकु शइ इहा आहे। ॿी रमज़ान जो रहमतूं ऐं बरकतूं। रमज़ान उहो महीनो आहे जंहिंजे लाइ रब थो फरमाए अस्सौमु ली व अना उज्ज़ा बिह। सुभान अल्लाह। त रोज़ो केॾो वॾो एज़ाज़ आहे। जी, रोज़ो मुंहिंजे लाइ आहे, मां रोज़ेदार जे लाइ। हा, रोज़ेदार मुंहिंजे लाइ, मां रोज़ेदार जे लाइ। असांजो गवर्नर साहब, असांजो वज़ीर आला साहब, असांजे मुल्क जो सदर ऐं वज़ीर आज़म साहब कंहिंखे चवे बाबा हिन माण्हू खे छॾियो, हिनखे मां पाण डील कंदुसि, मुंहिंजो सेक्रेटरी हिनखे डील न करे, मुंहिंजो कोई पर्सनल स्टाफ हिनखे डील न करे, काई मिनिस्ट्री हिनखे डील न करे, हे मुंहिंजो स्पेशल इंपॉर्टेंसी आहे, स्पेशल माण्हू आहे, हिनखे मां पाण डील कंदुसि। अस्सौमु ली व अना उज्ज़ा बिह। थी सघे थो क़यामत जे ॾींहुं अल्लाह चवे बाबा हे निमाज़ पढ़ी आयो आहे, ॾियोसि मलाइकनि जे हथों इनाम मिलेसि, एवॉर्ड मिलेसि। हे बाबा हज करे आयो आहे, मलाइकनि जे हथों एवॉर्ड मिलेसि। हे बाबा ज़कात ॾेई आयो आहे, हे ख़ैरात करे आयो आहे, हे चङा कम करे आयो आहे, एवॉर्ड विरायो, एवॉर्ड विरायो, एवॉर्ड विरायो ॿियनि जे हथां। पर जॾहिं रोज़ेदार ईंदो रब चवंदो हटी वञो, हटी वञो, तव्हांजो कोई कमु कोन्हे, रोज़ेदार ॼाणे ऐं जन्नत जे 8 दरवाज़नि मां हिकिड़ो दरवाज़ो ख़ालिस अल्लाह रोज़ेदार जे लाइ रखायो आहे, जंहिंमां सिर्फ़ रोज़ेदार दाख़िल थींदो, ॿियो कोई दाख़िल न थींदो। सुभान अल्लाह। जीअं इंटरनेशनल एयरपोर्ट्स ते रेड कारपेट अलॻि रखियल हूंदो आहे, अलॻि रखियल, जंहिंमां वीआईपीज़ जे लाइ अलॻि जेको आहे प्रोटोकॉल सां उनखे वेलकम कयो वेंदो आहे, रोज़ेदार खे अलॻि प्रोटोकॉल सां वेलकम कयो वेंदो। ऐं रमज़ान में हदीस मुबारक में अचे थो त रमज़ान में अल्लाह बंदे जी दुआ खे रद्द नथो करे। तमामु अहम नुक़्तो, दुआ रद्द नथी थिए, हिकु ॻाल्हि। ॿी ॻाल्हि, रमज़ान में समुंड जूं मच्छियूं रोज़ेदार जे मग़फ़िरत जे लाइ दुआ थियूं कनि। सुभान अल्लाह। समुंड जूं मच्छियूं, समुंड जे मच्छियुनि ताईं बि, हर मख़लूक इन हद ताईं जो समुंड जूं मच्छियूं बि, माना समुंड जी सॼी जीवत जेका आहे जी, उहा रोज़ेदार जे लाइ, यानी एॾो वॾो अहमियत जो महीनो, एॾी वॾी बरकत जो, एॾी वॾी सआदत जो महीनो रमज़ान, जो रमज़ान जे आख़िरी ॾहाके जे आख़िरी रातिनि में
करोड़ हा माण्हुनि जे मग़फ़िरत जा फ़ैसिला था थियनि। सुभान अल्लाह। अल्लाह तबारक व ताला उन्हनि खे माफ़ थो करे। अल्लाह तबारक व ताला उन्हनि जे लाइ जन्नत रिज़र्व थो करे। अल्लाह तबारक व ताला उन्हनि खे जन्नत जूं बिशारतूं थो ॾे। बिल्कुलु। रमज़ान उहो वाहिद महीनो आहे, जीअं मां शुरू में चयो त बोनस जो महीनो। रमज़ानुल मुबारक मुस्लमान जे लाइ बोनस जो महीनो आहे। 11 महीना तूं पंहिंजे अहल ते, अयाल ते, घर ते ख़र्च कयो आहे। तुंहिंजो तवजो कारोबार में रहियो आहे, तुंहिंजो तवजो दुनिया में रहियो आहे, तूं वक़्तु न ॾेई सघियो आहे पंहिंजे उख़रवी ज़िंदगीअ जे लाइ। अच हिन महीने में इबादत कर, हिकिड़े जो सवाबु 70 आहे। सुभान अल्लाह। हिकु जो माना आम महीननि में जेकॾहिं माण्हू रुपयो ख़ैर करे त उनजो सवाब सिर्फ़ु हिकु रमज़ान में ज़कात छो कढंदा आहिनि माण्हू? हालांकि ज़कात त साल में हिकु दफ़ो आहे, कंहिं बि महीने में कढी सघिजे थी। रमज़ान में माण्हू हौलाने हौल जेको थिए थो माण्हू कोशिशि कंदा त रमज़ान में इंतज़ार कंदा आहिनि त मां पंहिंजी ज़कात रमज़ान में कढां। इन लालच ते त ज़कात त 1000 रुपयो कढणी आहे, पर लिखंदी नाम आमाल में 70,000। ये परवरदिगार जूं अता कयल नेमतूं आहिनि, क़बूल करणु घुरिजे। इनाम आहिनि जेका अल्लाह तबारक व ताला रोज़ेदार जे लाइ रखिया आहिनि। रोज़ेदार जे लाइ तमामु वॾो अजर आहे, रोज़ेदार जे लाइ तमामु वॾो जेको आहे मर्तबो आहे। माना इन हद ताईं जो रोज़ेदार जॾहिं बुख काटे थो त अल्लाह साईं खे हुन ते एॾो प्यार थो अचे जो उन जे वात में जेका शाम ताईं बूह पैदा थिए थी मादे जे ख़ाली थियण जे करे, उहा बि अल्लाह साईं वटि मुश्क ऐं अंबर खां वधीक सुगंध भरी लेखी थी वञे। कोई शक न आहे, ईअं ई आहे। असांखे घुरिजे त असां रुजू इल्लाह कयूं। इहो तमामु इहो मां सम्झां थो रोज़े जो मक़सदु ई वञे इहो बीहंदो। रोज़े जो मक़सदु इहो आहे रुजू इल्लाह थिए, अल्लाह जे तरफ़ मोटी अचूं ऐं पंहिंजे रुठल रब खे रमज़ान जे महीने में परचाए वठूं। जेकॾहिं हिन महीने में बि जॾहिं रब पाण सॾे त बि असां अल्लाह खे न परचायूं त पोइ शायदि इन खां वधीक बि मुस्लमान जे लाइ बदकिस्मती थी सघे। त इन में जेको इन्फ़ाक़ जी तव्हां ॻाल्हि कई त क़ुरान पाक जी इब्तिदा बि जेका थिए थी ज़ालिकल किताब ला रैब फ़ीह हुदल लिल मुत्तक़ीन अल्लज़ीना युमिनूना बिल ग़ैब व युक़ीमूना सलात व मिम्मा रज़क़नाहुम युनफ़िक़ून। त इन्फ़ाक़ जेको तव्हां ॻाल्हि कई त रमज़ानुल मुबारक में माण्हूअ खे जॾहिं रोज़े जी सिहत ते असरु थिए थो त मादो दिमाग़ में बि तरावत थी अचे ऐं तबियत में माठार थी अचे। हिकिड़ी ॿी हदीस मूंखे ज़हन में थी अचे, पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त अल्लाह साईं थो फरमाए, हदीस कुदसीअ जो मफ़हूम आहे, तव्हां ॻोथरीअ खे ख़ाली कंदो त अल्लाह साईं उनखे भरींदो। भरियल ॻोथरी जेका तव्हांजी हूंदी उन में अल्लाह साईं छा भरे, माना बरकत जो तसवुरु आहे। उन में जेका इन्फ़ाक़ सां बरकत हासिल थिए थी, उन बरकत जे लाइ रमज़ान में असांखे छा करणु घुरिजे? सरकार दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त लिस्साइम फरहतान, फरहतुन अन फित्रिही व फरहतुन इंद लिक़ाए रब्बिही। सुभान अल्लाह। त रोज़ेदार खे 2 ख़ुशख़बरियूं आहिनि। रोज़ेदार जे लाइ 2 लम्हा ॾाढा ज़बरदस्त आहिनि। फरहतुन अन फित्रिही, जॾहिं उहो सॼो ॾींहुं बुख में गर्मीअ में मज़दूरी करे पंहिंजो पाण खे पीसाए अल्लाह जे रज़ा ख़ातिर सॼो ॾींहुं बुख ते गुज़ारियो अथई, न पाणी थो पीए न कुझु खाए थो, इन गर्मीअ जे सिचुएशन में रोज़ो रखी करे पोइ शाम जो जॾहिं दस्तरखाने ते थो वेहे ऐं हिकिड़ो थधे पाणीअ जो ऐं शरबत जो ढुक थो पीए, फरहत अचे थी जिस्म जे अंदरि जेका फरहत थी अचे, लूअं लूअं ठरी थी पए, केॾी न फरहत आहे। सुभान अल्लाह। केॾो न इंसान खे राहत थी मिले उहो हिकिड़ो ढुक पाणी जो, लिंगनि में साह पइजी थो वञे, लिंगनि में साह, जिस्म सॼो हशाश वशाश थो थिए। संजन फरमायो उन वक़्तु तसवुरु कयो त पाणीअ जो ढुक पीअण सां तव्हां एतिरा हशाश वशाश थियो था त यादि रखो इन खां वॾी ॿी हशाशियत ऐं ख़ुशख़बरी ऐं इनाम तव्हांजे लाइ इहो आहे त फरहतुन अन फित्रिही व फरहतुन इंद लिक़ाए रब्बिही। रोज़ेदार खे इन खां वॾी ख़ुशख़बरी तॾहिं मिलंदी जॾहिं रोज़े जे बदिले अल्लाह हुनखे पंहिंजो दीदार कराईंदो। हाणे माना अल्लाह साईं जे दीदार जो इहो जेको बोनस आहे, इहो ज़रियो आहे रोज़ो। इहो त अल्लाह साईं जे दीदार जे ते ॻाल्हि आई त हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम खां अल्लाह साईं पुछियो मां तिल्क बि यमीन कया मूसा, हज़रत मूसा खां पुछियो त तुंहिंजे हथ में सॼे में छा आहे? हज़रत मूसा हुनजो जेको जवाबु ॾिनो आहे त काल हीअ असाया अतवक्कउ बिही व अहुश्शु बिहा अला गनमी
वली फीहा मआरिब उखरा चई छॾियां त हीअ मुंहिंजी असा ॻाल्हि खे वधाए पियो वञे माना उहो जेको विसाल जी लज़त पई हासिल थिए उन में हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम जेका ॻाल्हि खे जेको तूल थो ॾे ड्रेग थो ॾे त जीअं कला सिलसिला कलाम असांजो जारी रहे त इन पस मंज़र में जॾहिं रोज़ेदार खे परवरदिगार आलम जो दीदार नसीब थींदो ऐं उन दीदार में जेका जेको लका हूंदो उनजी हिकिड़ी ॿी बिशारत असांखे शहादत जे हवाले सां बि मिले थी त शहीद खे छाकाणि त शहादत वक़्तु जेका लज़त नसीब थींदी आहे उनजो एॾो लुत्फ़ आहे जो क़यामत में जॾहिं अलाह साईं हुन खां पुछंदो ॿियो छा खपई त हू ॿियो कुझु कोन घुरंदो हालांकि जन्नत हुनजे कदम मूंखे वापसि मोकिल त मां वरी तुंहिंजे रस्ते में शहीद थियां सुम उक्तल सुम उहिया सुम उक्तल इहो सिलसिलो हलंदो रहे त उन लिकाए रबी जी में आख़िर कहिड़ो कमाल आहे जेको परवरदिगार आलम जी ज़ात जो असांजे मथां इम्पैक्ट थो थिए ऐं उन जे दीदार जे शौक़ में इंतज़ार में असां पंहिंजी छो त इश्क जो इंतज़ारु जेको आहे इंसान में वधीक उमंग पैदा कंदो आहे उनखे मुतहरिक कंदो आहे वधीक किरदारु अदा कंदो आहे। इहो जवाबु तव्हांखे ॾियणु चाहियां पियो जी त अॼुकल्ह तव्हांजे ज़ुबान मां वधीक मां इहो जवाबु ॾियणु चाहियां पियो त अॼुकल्ह माज़रत सां थोरा सा ॾुखिया लफ़्ज़ आहिनि पर मां मिसाल जे तौर ते इस्तेमालु कयां थो हिनखे त अॼुकल्ह नौजवान सॼो ॾींहुं सॼी राति इंतज़ारु कंदो आहे त कंहिं वक़्तु मुंहिंजी महबूब सां मुलाक़ात थिए या बि व्हाट्सअप ते सीन कंदो आहे त ऑनलाइन केॾी महिल महबूब सां मुंहिंजी मुलाक़ात थिए ऐं महबूब सां मुलाक़ात जे लाइ जान जोखे में विझंदो आहे उनखे दुनिया जी का परवाह न हूंदी सवाइ इनजे त मुंहिंजी महबूब सां मुलाक़ात थिए हबीब ऐं महबूब पाण में मिलनि आशिक़ ऐं माशूक़ पाण में मिलनि हे इश्क़ मजाज़ीअ में इंसान पंहिंजी ज़िंदगी दाव ते थो हणे त मुंहिंजी झलक जे लाइ पंहिंजे माशूक़ जी पंहिंजे आशिक़ जी दीदार थी वञे उन जे लाइ जेकॾहिं माण्हू पंहिंजी ज़िंदगी रिस्क में थो विझे त अलाह जे दीदार जो कहिड़ो मज़ो हूंदो जेको ख़ुदि ख़लक़णहार आहे जंहिं हुस्न पैदा कयो रब ऐं जेको जमील आहे जेको जमाल खे पसंदि थो करे ऐं मां तव्हांखे हिकिड़ी अजीब ॻाल्हि ॿुधायां अल्लाह जे दीदार में मोमिन उहो महु थींदो उहो मोमिन अल्लाह जे दीदार में बिल्कुलु ग़रक़ थी वेंदो जो उनखे न जन्नत यादि रहंदी न जन्नत जा इनाम यादि रहंदा उनखे सिर्फ़ु यादि हूंदो त रब जो लिका ऐं रब जो दीदार यादि हूंदो रब जे दीद में जेको मज़ो हूंदो उहो मज़ो जन्नत इन जे करे पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त जन्नत में हर जुमे ते अल्लाह साईं नत नए अंदाज़ सां दीदार पंहिंजो जलवो इज़हार फरमाईंदा त जन्नत में अल्लाह बि हर हफ़्ते नए जलवे सां दीदार कराईंदो पर तव्हांखे इहा ख़बर आहे त जन्नत में ब्यूटी पार्लर बि हूंदो सुभान अल्लाह तव्हांखे ख़बर आहे सुभान अल्लाह जन्नत में हर हफ़्ते मंडी लॻंदी हुस्न जी अॼुकल्ह त असां 14-15 हज़ार रुपया ॾेई मेकअप कराए था अचूं को माण्हू सुञाणे ई कोन थो जन्नत जे अंदरि बाक़ाइदा इन मौज़ू ते जेकॾहिं अलॻि को हिकिड़ो प्रोग्राम थिए जन्नत ऐं जहन्नम जे हवाले सां त उन ते पाण तफ़सीली गुफ़्तगू करे सघूं था त बाक़ाइदा जन्नत में हुस्न जी मंडी लॻंदी नौजवान वेंदो ॾिसंदो अच्छा हे त मां वधीक ख़ूबसूरत आहे ऑटोमेटिक उहो थी वेंदो वरी अॻिते न हो ठीकु न हो हे वधीक ठीकु आहे इंसान न हो और खां जॾहिं मार्केट मां निकिरंदो त अलाह पहिरियों तस्वीर व्हाट्सअप अॼु कंदा आहियूं न असां अॼु असां जेको आहे फेसबुक ते मोकिलियो अलाह घर वारनि खे पहिरियों तस्वीर मोकिलींदो त बाबा हमरा अचेव थो तव्हां वारो ई अथव ब्यूटी पार्लर तां तयारु थियो थो छॾे करे घबराइजो न त जॾहिं इंसान जो उते हुस्न में जेको आहे उहो इज़ाफ़ो थींदो रहंदो ॿुधाइण जो मक़सदु इहो आहे जॾहिं इंसान जे पंहिंजो हुस्न में दुनिया में छा आहे जीअं जीअं उमिरि वधंदी वेंदी तीअं तीअं पोढ़ाइप जे तरफ़ ईंदो उनजो हुस्न मांद थींदो उनजो हुस्न ख़तमु थींदो एतिरे ताईं जो जॾहिं पोढ़ाइप में ईंदो ॾंद किरी पवंदा को ॾिसण जे लाइ तयारु कोन हूंदो लेकिन जन्नत जे अंदरि जीअं जीअं वक़्तु गुज़ारींदो तीअं तीअं उनजो हुस्न डेवलप थींदो वेंदो उनजो हुस्न में निखार ईंदो उनजो हुस्न पस्ती जे तरफ़ न वेंदो उनजो हुस्न वलकुम फीहा मा तदई अनफुसुकुम वलकुम फीहा मा तशतहून त उते जेका इश्तिहा पैदा थींदी इंसान में त ज़ाहिरी ॻाल्हि आहे माण्हूअ जी फितरत आहे त मां अञा वधीक ख़ूबसूरत लॻां तव्हां हिनखे ॾाढो ज़बरदस्त अंदाज़ सां असांखे सम्झायो त इंसान जे मथां परवरदिगार आलम जो हे जेको ख़ासि करे रोज़े जे अजुर में जेको असांखे जन्नत जी यकीनी बिशारत आहे उन में असांखे बार बार न रुगो उते जी बिशारत सां नवाज़ियो वियो आहे बल्कि
धरतीअ ते बि असांखे जेके रोज़े जा फ़ाइदा पवनि था उन्हनि रोज़े जे फ़ाइदनि मां हिकिड़ो ख़ासि करे जेको असांखे इज्तिमाही तौर ते समाजी रवैयनि में पाण में तब्दीली आणणु घुरिजे। मिसाल जी ॻाल्हि, हज़रत लुकमान अलैहिस्सलाम जूं जेके पुट खे वसियतूं थियल आहिनि त ला तम्श फिल अर्द मरहा, त धरतीअ ते तव्हां अकड़ करे न हलो। इन क़िस्म जूं जेके समाजी बुरायूं आहिनि उन में असां रोज़े जी प्रैक्टिस सां पाण खे कीअं बचाए सघूं था? सो रोज़ो त आहे ई इन शइ जे लाइ इंसान पंहिंजे नफ़्स जो बि सुधारो करे, इंसान पंहिंजे मुआशरे जे अंदरि ग़रीबनि मिसकीननि जो बि ख़्यालु करे, इंसान रमज़ान जे महीने जे अंदरि पंहिंजे पाड़े वारनि जो पंहिंजे रिश्तेदारनि जो ख़्यालु करे। इहे मुआशरे जे अंदरि जेकियूं शयूं आहिनि उन्हनि खे बि ठीकु करे, मुआशरे जूं उहे शयूं जेकियूं नेगेटिव असांजे मथां आहिनि, मिसाल जे तौर ते निमाज़ नथो पढ़े, मिसाल जे तौर ते क़ुर पाक जी तिलावत नथो करे, मिसाल जे तौर ते मस्जिद जे वेझो नथो अचे, रमज़ान जे महीने खां अलावा बाक़ी सॼी राति टेलीविज़न जे हवाले आहे, सॼी राति सिनेमा जे हवाले आहे, यारनि ऐं दोस्तनि जे हवाले आहे, जेकियूं तव्हां खां जेकियूं शयूं तव्हांखे दीन खां दूरि कनि थियूं, अल्लाह जे रस्ते खां दूरि कनि थियूं, फअल्हमहा फुजूरहा व तक़वाहा क़द अफ़लह मन ज़क्काहा व क़द ख़ाब मन दस्साहा। तज़कियो, हिदायत, क़द अफ़लह वारे रस्ते खां जेकियूं शयूं तव्हांखे दूरि कनि थियूं रमज़ान जे महीने में, उहे शयूं तव्हांखे उन जे वेझो कनि थियूं ताकी तव्हां थोरी इबादत जे ज़रिए क़ुर्ब इलाही हासिल करे सघो, थोरी ख़िदमत जे ज़रिए माण्हुनि जे ज़िंदगीअ में तब्दीली आणे सघो, थोरी ख़िदमत जे करे पंहिंजे नफ़्स खे तब्दील करे पंहिंजो पाण खे मुआशरे सां गॾु अॻिते हलाइण जे लाइ उन जेको आहे तमामु शानदार ॻाल्हियूं थियूं। त असां पंहिंजे अॼोके हिन मुकालमे मां इहे ॻाल्हियूं अख़ज़ कयूंसीं त रमज़ान जे महीने में रोज़ो असांखे रुजू इलाह जो मौक़ो थो ॾिए। परवरदिगार आलम असांखे पुकारे थो त तव्हां अचो, जेके गुनाहनि जूं हदूं क्रास करे विया आहियो त मां तव्हांखे बख़्श कयां। ऐं उन में असांखे जेका एक्सरसाइज़ ॾिनी वई आहे त तव्हां इन्फ़ाक़ फ़ी सबीलिल्लाह कयो। पंहिंजो तव्हांजी जेतिरी सरंदी आहे, जेतिरो तव्हां वटि माल अलाह साईं जी तरफ़ां अता थियल आहे उनखे ख़र्च कंदा रहो ऐं पंहिंजनि रवैयनि में बहितरी आणियो ऐं ख़ासि करे पंहिंजे घर वारनि ऐं कुटुंब सां पंहिंजनि रवैयनि में सुन्नत जे मुताबिक़ तब्दीली आणियो। सलाम रमज़ान रमज़ान रमज़ान, सलाम रमज़ान रमज़ान रमज़ान, सलाम रमज़ान रमज़ान रमज़ान, सलाम रमज़ान रमज़ान रमज़ान। सब्सक्राइब करियो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD इस्लामिक ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन ते क्लिक करियो।